नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट में ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट लॻ काराण इल्ज़ाम हेठि भाउ हथां भेण क़तल, लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कई वई। लाश घर में पहुचण ते घर में कोहराम मची वियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे कंदकोट में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर जानी जोनसाल। जी बिल्कुल, कंदकोट लॻे सेक्शन थाणे जे हद मलहीर में कारे इल्ज़ाम हेठि जवाबदार अहमद गोलो ऐं ॿार गोलो पंहिंजे भेण 18 सालनि जी मसबात इरफात खातू के बंदूक जा फायर करे खेसि क़तल करे फरार थी विया। हुन अहिड़े वाक़े जो इतला पुलिस खे ॾिनो वियो। पुलिस वाक़े वारी हंधि पहुची मक़तूल औरत जो लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ कंदकोट अस्पताल खणाए आंदो, जिते पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। लाश घर पहुचण ते घर में कोहराम मची वियो। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो, न का वरी का गिरफ़्तारी अमल में अची सघी थी। मेहरबानी जानी जोनसाल तव्हांजी तफ़सीलात ॿुधाइण जे लाइ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।